अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू में तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, दुनिया जा ॾाहा ऐं दानश्वर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे अकुलमंद बनाए थो ऐं मुक़ाबले करण जी सघ पैदा करे थो। असां ही प्रोग्राम असां उन्हनि दोस्तनि जे लाइ शुरू कयो आहे जेकी दोस्त तारीख़ में इंट्रस्टेड हुजनि ऐं तारीख़ जो मुतालियो असां सभिनी खे करणु घुरिजे त असां सिंध वासियुनि कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं कयूं या किथां किथां असांखे सबक़ु सिखणु खपे। हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ शख़्सियात खे सॾींदा आहियूं जिन शख़्सनि खे तारीख़ सां इंट्रस्ट हुजे। अॼु बि असां वटि हिकिड़ो महिमान आहे जेको पाण सिंध जे क़दावर शख़्सियत मोहतरम GM सैद जो पोटो आहे ऐं पाण असांजे सिंध जे हिन मौजूदा टही जा सियासी अॻुवान आहिनि। साईं जलाल महमूद शाह साहब, भली आहियो साईं। शाह साहब, असां बहस जी शुरूआत कंदासीं त 1933 में सिंध बॉम्बे प्रेसिडेंसी खां जुदा थी। ज़ाहिर आहे सिंध जी डिमांड ई तॾहिं जुदा थी। उन खां पोइ जेको पाकिस्तान मूवमेंट या मुस्लिम लीग जेको सिंध में जड़ूं पकड़ियूं या पाड़ूं पकड़ियूं, उन में तव्हांजो छा ख़्यालु आहे त कहिड़ा असबाब आहे जो सिंध में मुस्लिम लीग एॾी मक़बूल थी? ऐं थोरो तारीख़ में दुरुस्तगी खे बि कंदा वेंदासूं। सिंध बम्बई खां आज़ादु थी या अलॻि थी जुदा सूबे जे सूरत में पहिरीं त तारीख़ी तौर ते यादि रहे त सिंध उन्हनि चंद अलॻि मुल्कनि मां सां तालुक़ु हो। सिंध तारीख़ में सिंध ऐं हिंद अलॻि ॿ तारीख़ी वतन रहिया आहिनि। सिंध उन खे थो चयो वञे जिन जी अक्सरियत ई जंहिंमें सिंध पंजाब ऐं कश्मीर ताईं जेके इलाइक़ा आहिनि, इन जेको दरियाए सिंध सां जेके इलाइक़ो वास्तो रखनि था, इन खे जनरली सिंध चयो वेंदो। पोइ उन जूं हदूं घटिजंदियूं वधिजंदियूं रहियूं आहिनि। 1843 में अंग्रेज़नि जेॾीमहिल सिंध खे फ़तह कयो त उन वक़्त में हिते मीर साहिबान जी हुकूमत हुई। जुदा मुल्क जी सूरत में उन जा हुकुमरान हुआ ऐं उन्हनि खां अंग्रेज़नि फ़तह कये गॾियल हिंदुस्तान जी जेका संदन एम्पायर हुई उन में हिननि शामिलु कयो सिंध खे। पर 1843 में सिंध खे जुदा सूबे जी ई सूरत में रखियो वियो। पर 1847 में 5 सालनि खां पोइ ख़ासि तौर ते जेॾीमहिल चार्ल्स नेपियर खे हटायो वियो गवर्नरशिप तां हितां सिंध जेका, त उन खां पोइ इन जे दौरान ऐं हिकिड़ी वरी ॿी जेका डेवलपमेंट थी जेका हिंदुस्तान जी जेका ब्रिटिश एम्पायर हुई उन जी ॿी जेका डेवलपमेंट थी उहा थी त सिंध खे जॾहिं फ़तह कयो वियो अफ़गानिस्तान मां ब्रिटिश फोर्सिस जे शिकस्त खाइण खां पोइ थकल वरंदड़ ब्रिटिश फोर्सिस सिंध ते हमिलो करे कब्ज़ो कयो ऐं हिन खे स्ट्रेटेजिकली हिते कराचीअ में कैंटोनमेंट क़ाइमु कई वई, जंहिंमें महाराष्ट्र जी जेको बॉम्बे आहे उतां खां जी रिक्रूटेड फ़ौज हुई जेका कराचीअ जे उते कैंप में उते उन्हनि खे रखियो वियो। पर जॾहिं 1847 में पंजाब फ़तह थियो उन खां पोइ सिंध जी स्ट्रेटेजिक पोज़ीशन जेका आहे सा घटिजी वई। छो त पंजाब उहो रूट हो जितां अफ़गान फोर्सिस या ॿाहिरियूं फोर्सिस थ्रू हिंदुस्तान में ईंदियूं हुयूं। उन जे करे जॾहिं लाहौर जी कैंटोनमेंट जीअं ई 1847 में पंजाब फ़तह थियो त उते इस्टेब्लिश थी त ऐं 1847 में थी ऐं वरी 10 सालनि जे अंदरि हिंदुस्तान में बग़ावत शुरू थी। 1857 जी जेका जंहिंखे अंग्रेज़ म्यूटिनी चवंदा आहिनि ऐं असांजी जंग आज़ादी चवंदा आहिनि असांजा मुस्लमान या हिते जा हिंदुस्तान जा जेके तारीख़दान, त उन में जंग आज़ादी जेॾीमहिल शुरू थी त उन वक़्त में पंजाब जे उन कैंटोनमेंट वञी दहलीअ जे इन बग़ावत खे कुचलियो। उन खां पोइ निहायत उन जी स्ट्रेटेजिक पोज़ीशन वधी वई पंजाब जी कैंटोनमेंट जी। ऐं अंग्रेज़नि जेके पंहिंजा इलाइक़ा अलॻि अलॻि फ़तह कया, हिकिड़नि खे कंप्लीट प्रोविंस करे रखियो, उते हिननि कुझु कंहिं न कंहिं हद ताईं पॉलिटिकल उते आज़ादियूं ॾेई रखियूं, ॿियनि खे वरी कमिशनरेट करे रखियो, टियनि खे वरी चीफ कमिशनरेट करे रखियो। सिंध जी हैसियत कमिशनरेट वारी हुई, हिते हिकिड़ो कमिशनर हो कराचीअ में वेंदो हो, बाक़ी सॼी सिंध खे उहो हलाईंदो हो, ॿियो मिड़ेई ख़ैर। ऐं बाक़ी सिंध जनरली तौर ते हिकिड़ी शिकारगाह हुई जेका मीरनि जे टाइम में बि शिकारगाह हुई, वरी अंग्रेज़नि बि अची उनखे एज़ ए शिकारगाह इस्तेमालु कयो। कामोरा ब्यूरोक्रेट ईंदा 12 महीननि में हिकिड़ो चक्कर हणंदा ऐं पोइ उन्हनि जा शेल शिकार ही हू वग़ैरह वग़ैरह थींदा। पर इहो बि क्रेडिट अंग्रेज़नि खे ई वञे थो
त जॾहिं पहिरीं म्यूनसिपैलिटीज़ जे निज़ाम खे 1885 धारे हिननि राइज कयो, जंहिंमां पॉलिटिकल सिस्टम इमर्ज थियो हिंदुस्तान में, ख़ुशूसन सिंध जे अंदरि। ऐं 1909 जे अंदरि में पॉलिटिकल हिंदुस्तान में रिफॉर्म्स आया, जंहिंखे चयो थो वञे त मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स। उहे 1909 में आया। सर मॉर्ले ऐं सर मिंटो हो, उन 2 अंग्रेज़ हुआ जिन अची मुख़्तलिफ़ सूबनि में अची विज़िट्स करे उते जे माण्हुनि खां हाल अहिवाल पुछिया त बाबा छा करणु घुरिजे, कीअं करणु घुरिजे, जंहिंमें रिफॉर्म्स इहे आया। सिंध खे जुदा सूबाई सूरत में त कोन आंदो वियो, पर इहो ज़रूरु थियो त सिंध खे नुमाइंदगी बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबलीअ में हिन खां अॻु में हुई कान। 1909 पहिरियों दफ़ो 1909 में बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबलीअ में सिंध जा 4 मेंबर चूंडिजी विया। ऐं ख़ुशकिस्मती इहा हुई त उन वक़्त में जेके ई सिंध मां चूंडिजी विया उहे ॾाढा नाले वारा ऐं बरख माण्हू हुआ, ऐं जेके ॾाढा समझदार ऐं सिंध जो विजन रखंदड़ माण्हू हुआ। हा, हरचंद राय विशनदास। हरचंद राय विशनदास वकील हो बाय प्रोफेशन, बैरिस्टर हो, ऐं कराचीअ में पॉलिटिकल फैमिली बि हुई, ऐं उन सां गॾु कराची म्यूनसिपैलिटीअ जो यानी उन वक़्त में मेयर हो। ठीकु, त उहो थी रही चुको हो। त उन वक़्त में हिकिड़ी बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबलीअ में हिन तरीक़े सां नुमाइंदगी ॾिनी हो त सॼे सिंध जूं जेके बि म्यूनसिपैलिटीज़ आहिनि उन्हनि जो हिकिड़ो नुमाइंदो, जेके डिस्ट्रिक्ट काउंसिलूं आहिनि जेके वरी रूरल एरिया सां तालुक़ु रखंदी हुई उन जो हिकिड़ो नुमाइंदो। ठीकु आहे। सिंध में घणा ज़िला? जी, उन वक़्त में 1906 ताईं सिंध में सिर्फ़ु 3 ज़िला हुआ। सिंध में सिर्फ़ु 3 ज़िला हुआ, कराची, हैदराबाद ऐं शिकारपुर। चोथों जेको हींअर मौजूदा सिंध में जेको ख़ैरपुर, इहा रियासत अलॻि तौर ते हुई, उनजे करे उनखे सिंध में गॾियल तौर ते गॾु बि हुई, कुझु रूल सप्लाई गॾु बि थींदा हुआ, कुझु अलॻि थींदा हुआ, इन करे 3 ज़िला हुआ। त 1909 में सॼी सिंध मां जे म्यूनसिपैलिटीज़ जे पारां चूंडिजी आयो हरचंद राय विशनदास, जेको अॻे बि कंहिं म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो रहियो हो प्रेसिडेंट, उन करे उनजी नुमाइंदगी हुई। ऐं उनखे यादि रखे असांजे माण्हू तारीख़ खे शायदि एतिरो नथा ॼाणनि मौजूदा वक़्त में, त हरचंद राय विशनदास उहो हो जंहिंखे चवंदा आहिनि फादर ऑफ कराची। कराचीअ जी बुनियादी जेको इंफ्रास्ट्रक्चर प्लानिंग सॼी जेका हुई सा उन रखी। अंग्रेज़ त ज़रूरु हुआ, प्लानर्स तमामु वॾा, पर उन सां गॾोगॾु जेको हिते जो जेको माण्हू हो उहो हो। नंबर ॿी ॻाल्हि, ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी। ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी खे रिज़र्व सीट ज़मींदारनि जी हुई, ज़मींदारनि जे लाइ, सॼे सिंध जे ज़मींदारनि, सॼे सिंध जे ज़मींदारनि जे तरफ़ां रहिस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी, जेको उन वक़्त में मीरपुर ख़ासि जेको मौजूदु आहे उन में जो तमामु वॾो ज़मींदार जागीरदार तमामु हो, पर पढ़ियल प्रोफेशनल ऐं तमामु हो। ऐं टियों असांजो हो ख़ान बहादुर अलहंदो शाह, जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो नुमाइंदो हो सॼी सिंध जो। ऐं चोथों मूंखे विसरी थो वञे, पर शायदि को अंग्रेज़ हो या पंहिंजो हिंदू हो। बिला शुबा तारीख़ में अलहंदे शाह साहब जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, जी हा, हुनजो तालीमी मैदाननि में ऐं वग़ैरह। पर इहे 4 इहो तारीख़ सां माना इहो आहे त पॉलिटिकल सिस्टम ईअं मर्ज थियो सिंध में। ऐं जीअं ई बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबलीअ में ही नुमाइंदा विया, उते वञण खां पोइ हुननि खे इहो अहसासु थियो त हीउ जेको असांजी सिंध आहे उहा हिकिड़ो हिन सॼी दुनिया जेका बाक़ी हिंदुस्तान खां हिकिड़ी कटियल हिकिड़ो इलाइक़ो आहे, जिते रुॻो ॿेला आहिनि, चरागाहूं आहिनि ऐं वॾेरा रहनि था, उते रुॻो शिकार करण ईंदा आहिनि। कमिश्नर हिकिड़ो कराची मां मंज़िल कंदो आहे, ऐं हर जेके ज़िलनि में कुर्सियूं रिज़र्व थियलूं आहिनि, उन में साल में कंहिंखे महिरबानी करे वेंदो आहे, कंहिंखे लाइसेंस ॾेई वेंदो आहे, कंहिंखे कंदो आहे। सिंध त ॼण जेतिरी हिंदुस्तान में ब्रिटिशर्स जेका तरक़ी आंदी, पॉलिटिकल सिस्टम हुननि जेको ठाहियो, हुननि इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो, जेको इवन उन वक़्त में जेको बॉम्बे में जेको इंफ्रास्ट्रक्चर ठहियलु हो, त उनखे ॾिसी उहो हैरान थी विया त यार हीअ त दुनिया अलाए किथे आहे, असीं त अलाए किथे आहियूं। त उन जो नतीजो इहो निकितो त हुननि पहिरीं बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबलीअ में इहे इशूज़ उथारणु शुरू कया। मसलन उन वक़्त में तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि, उहे आहिनि त तारीख़ में उन वक़्त में सिंध में वॾा ॿेला हूंदा, ॿेलनि ते वॾा टैक्स हूंदा। पोइ वरी टैक्सनि जे हवाले सां इहो गोड़ कयूं त बाबा हिते एॾा वॾा टैक्स लॻाए छॾिया आहिनि, हिननि खे त रुॻो शिकारगाह आहे ऐं ॿिया टैक्स लॻाया अथव, बाक़ी त सिंध में त न को ज़राअत आहे, न को एग्रीकल्चर सिस्टम आहे, न को तव्हां वाह कुटाया आहिनि जेके हिन खां अॻु में कलोड़नि जेके कया, उन खां पोइ को मीरनि जे टाइम में को ख़ुशूसी के
अहिड़ियूं डेवलपमेंट डेवलपमेंट कान थी। नतीजे ते में चाहे हूं थिए त सिंध में रोड कोन्हनि, रस्ता कोन्हे, रेलवे जो निज़ाम अञा थोरो कोठड़ीअ ताईं ठहियो हो, ॿियो को हुई कोन। त इहो थियो, इहो वञी आवाज़ु उथारियूं। कुझु वक़्त खां पोइ हुननि महसूसु कयो उते बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबलीअ में त असांजो आवाज़ु त को सम्झे ई कोन थो, छो त हिकिड़ा एक्सट्रीम शहरी इलाइक़ा आहिनि ऐं हिते जो एॾो अॻियां असां खां आहिनि जो असां वारी जेका ॻाल्हि आहे सा हिननि खे सम्झ में ई नथी अचे त पलड़े ते टैक्स छा लॻंदो आहे ऐं रस्ते ते राहगीरी छा थींदी आहे, पाणीअ ते टैक्स कीअं थो लॻे, वग़ैरह वग़ैरह, चोरियूं कीअं थियूं थियनि। इहे जेके सिंध पलड़े मां तव्हांजी मुराद आहे जेको जान बकरियूं खाईंदियूं उन्हनि ते बि टैक्स हूंदो हो, वग़ैरह वग़ैरह। त अहिड़े नमूने सां हिकिड़ा इहो सिस्टम हो। इहो ई ज़रूरत महसूसु कंदे हुननि पहिरीं बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबली जे ज़रिए कोशिशि कई त सिंध खे जुदा सूबे जी सूरत में बहाल कयो वञे, जेका असुली हुनजी जुदा हैसियत हुई। बहरहाल उते इहा ॻाल्हि उथी न सघी, हिंदुस्तान लेवल ते बि सतह ते उथी न सघी। उन जे करे पोइ ॿ जेको ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी ऐं हरचंद राय विशनदास जेके आहे ॿ संघ जा मेंबर आहे, इन्हनि सभ खां पहिरीं उहे ॿिन्ही जो तालुक़ु कांग्रेस सां हो। त हिते कांग्रेस सिंध जी 1913 जी जेका में 12 आहे या 13 आहे, त हिन में हिते कराची जी कॉन्फ्रेंस थी, उन में हिननि रेज़ोल्यूशन पास कयो कांग्रेस जे तरफ़ां त सिंध खे जुदा सूबो ठाहियो। इन जा असरात इहे थिया त पहिरियों दफ़ो कंहिं पॉलिटिकल धुरिन जे तरफ़ां इहा डिमांड थी त सिंध खे जुदा सूबे जी सूरत में बहाल कयो। पोइ हिकिड़ी बाक़ाइदा शुरूआत थी ऐं उन खां पोइ उन जे लाइ सॼे सिंध सतह ते सिंध आज़ादु कॉन्फ्रेंसूं सॾायूं। सिंध आज़ादु कॉन्फ्रेंस कराची इहा पहिरीं हुई, उन खां पोइ सिंध आज़ादु कॉन्फ्रेंस ॿी या टी हैदराबाद में थी, वरी सखर में थी, वग़ैरह वग़ैरह। उन में मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि जे नुमाइंदनि खे घुराए उन जे तरफ़ां इहो इज़हार ऐं घुर कराई वई त सिंध खे जुदा सूबे जे तौर ते बहाल कयो वञे। सो इहा तारीख़ में हिकिड़ो उन खां पोइ 1933 में जुदा थी प्रेसिडेंसी। न हाणे 1935 इहा अथव 1 अप्रैल 1936। अच्छा, हा, इहो तारीख़ में इहा दुरुस्तगी जी ज़रूरत आहे। 1 अप्रैल 1936 इन ते सिंध आज़ादु थी। हा, इहा ज़रूरु ॻाल्हि आहे त जॾहिं हरचंद राय विशनदास ऐं ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी जेको हिकिड़ो हिंदू कम्यूनिटीअ सां हिकिड़ो मुस्लिम कम्यूनिटीअ सां, त उन वक़्त ताईं सिंध में मुस्लमाननि ऐं हिंदुनि जी गॾियल कोशिशि हुई त सिंध जुदा सूबो थिए। 1919 जे धारे हिकिड़ा अंग्रेज़नि वरी ॿियो मिशन मोकिलियो। अंग्रेज़ हर 10 या 12 सालनि खां पोइ हिकिड़ो रिफॉर्म्स जो हिकिड़ो मिशन मोकिलींदा हुआ। रिफॉर्म्स अचनि कीअं हिंदुस्तान में अचनि, त जीअं मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स आया, अहिड़े नमूने सां 1919 में हिकिड़ो ॿियो कमीशन मोकिलियो जंहिंजो आहे चेम्सफोर्ड एंड समथिंग, ॿियो सर चेम्सफोर्ड हो ऐं ॿियो 2 अंग्रेज़ हुआ लेजिस्लेटर्स जिन खे मोकिलियो वियो त तव्हां वञी रिफॉर्म्स आणियो। उन जे लाइ उन वक़्तु छो त सिंध जो इशू उथी चुको हो त सिंध खे जुदा सूबो तौर ते थिए, त उन रिफॉर्म्स जी कमेटीअ जे अॻियां उहा सिंध में बि आई ऐं उन्हनि खां पुछियो वियो ख़ासि तौर ते सिंध जे नुमाइंदनि खां ऐं ॿियनि खां जेके बॉम्बे लेजिस्लेटिव में सिंध खे छो सूबो ठाहियो वञे, आया सस्टेन करे सघंदो सूबो या वग़ैरह वग़ैरह। बहरहाल असांजा नुमाइंदा या असांजूं ॻाल्हियूं उन्हनि खे कन्विंस न करे सघियूं। उन रिफॉर्म्स तहत कयूं त बाबा हिन में सूबो कोन था ठाहियूं। वक़्फ़ो वठूं, पंहिंजी ॻाल्हि ॿुधो पिछल नाज़रीन, वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, तव्हां 1922 जी ॻाल्हि पिए कई। 1919 जो जेके चेम्सफोर्ड रिफॉर्म्स आया उन तहत 1922 में इलेक्शन्स थियूं जंहिंजो कांग्रेस बाइकाट कयो। त उन में असांखे हिकिड़ो नुक़सानु जेको असांखे थियो त जेके सिंध जी लीडरशिप पिया कनि सिंध जी बम्बईअ खां आज़ादीअ जी, जंहिंमें भुरगड़ी साहिबु हो या हरचंद राय विशनदास हो, उन बाइकाट जे करे उन्हनि इलेक्शन में छो न वरितो। अच्छा, छो त हुननि जो तालुक़ु कांग्रेस सां हो। हाणे इन जे दौरान ॿिया चूंडिजी विया, जंहिंमें सर शाहनवाज़ भुट्टो चूंडिजी वियो ऐं सर अब्दुल्ला हारून चूंडिजी वियो, वग़ैरह वग़ैरह। ॿिया बि दोस्त मुस्लिम लीग कोन हुआ, मुस्लिम लीग सिंध में हुई कान। इसी ताईं इहो थोरो ज़हन नशीन हुजे त मुस्लिम लीग दाख़िल तमामु लेट थी आहे सिंध में, माना एज़ ए तौर ते इफेक्टिव पार्टी जे तौर ते।
इहे चूंडिजी विया। नतीजो इहो थियो त उहे एतिरा असराइता कोन रहिया सिंध जे बम्बे खां अलहदगीअ जे केस खे के। हा, इहो ज़रूरु थियो, इन जे दौरान 2 मेंबर चूंडिजी विया सिंध मां, जंहिंमां हिकिड़ो सर शाहनवाज़ भुट्टो इन 22 वारे इलेक्शन जे इन फेज़ में, सर शाहनवाज़ भुट्टो, मीरा मोहम्मद शाह। ठीकु, मीरा मोहम्मद शाह ॿुधायो तव्हां इहो सर हिदायतुल्लाह ॿुधायो। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह इन जे दौरान चूंडिजी वियो, इन जे दौरान, छो त हिन कांग्रेस बाइकॉट कयो। पर हाणे छा हो त इहे सभु जेके सिंध जा नुमाइंदा हुआ, जेसीं ताईं अंग्रेज़ जी ख़्वाहिश पैदा न पई थिए तेसीं ताईं इन केस खे में हथु विझण लाइ बि कोन तयारु हुआ त सिंध जे केस खे इहे सभु जेके नुमाइंदा त इन खे ॻाल्हाइजे बि इन ते या न ॻाल्हाए, छो त अंग्रेज़ उन वक़्तु ताईं राज़ी कोन हो त सिंध खे जुदा सूबे जे तौर ते ठाहियो वञे। बाबा हलाए कोन सघंदो, इन खे हलाए कोन सघिजंदो वग़ैरह वग़ैरह कई इशूज़ हुआ। नतीजे में ईअं थियो त 22 खां पोइ वरी हिकिड़ो नओं फेज़ शुरू थियो। 22 जो नओं फेज़ हिते थियो त 1922 में लाड़काणे में हिंदू मुस्लिम तज़ाद शुरू थिया, झेड़ा शुरू, फसाद शुरू थिया। कुझु शेखनि खे कन्वर्ट कयो वियो ज़ोरीअ या कुझु वग़ैरह वग़ैरह अहिड़ो क़िस्म जो कयो वियो, उन खां तज़ाद। हाणे इतां खां सेग्रीगेशन थी थिए सिंध जे अंदरि मुस्लिम ऐं हिंदू जी डिमांड्स में, डिमांड्स जे अंदरि 1922। छो इन खां पोइ ईअं थियो, ॿी बदकिस्मती इहा थी, असांजे सिंध मां जेके तमामु हिंदुस्तान सतह ते जेके 2 कदावर शख़्सियतूं हुयूं, हिकिड़ो जिन्ना साहब हो ऐं ॿियो जेको हो सो हो ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी। ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी जंहिं वक़्त में वफ़ात कई, उन में ऑल इंडिया, वफ़ात खां थोरो वक़्तु अॻु में ताईं ऑल इंडिया कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी हो। इहो तमामु वॾो रुतबो हो हिंदुस्तान सतह ते कंहिं सिंध जे नुमाइंदे जो। त उन वक़्त में हिन जो कैलिबर जिन्ना साहब खां 19-20 हुआ, बिल्कुलु हिकिड़े वक़्त जा, थोरो वधीक हो। उन वधीक हुअण जे करे सेक्रेटरी जनरल सॼे कांग्रेस तमामु वॾी हिकिड़ी वॾी हैसियत हुई। ऐं जिन्ना साहब अञा कांग्रेस में बि हो, मुस्लिम लीग में बि हो, ऐं अञा को इफेक्टिव अञा वॾो लीडर थी अञा उन वक़्तु कोन उभरियो। उन जे नतीजे में मूं अर्ज़ु कयो त 1922 में इलेक्शन में न हिसो वठण जे करे उहे हिते वेही विया। ऐं इन जे दौरान बुरगड़ी साहब फूह जवानीअ में, तमामु जवानीअ में गुज़ारे वियो 1924 में। जेॾी महिल 1924 में बुरगड़ी साहब गुज़ारे वियो, जंहिंजो सिंध जे बॉम्बे खां अलहदगीअ जो चैंपियन हो, जेको जंहिं केस खे सॼो वठी वञणु चाहे, त पोइ वॾो गैप पइजी वियो। त हाणे सिंध जी आज़ादी, बॉम्बे खां आज़ादी कीअं कराइजे, अलहदगी कीअं कराइजे, पोइ वग़ैरह वग़ैरह। ख़ुशकिस्मती सिंध जे माण्हुनि जी इहा रही। सियासी मजलिसूं तमामु हैदराबाद जूं जेके एक्टिविटियूं हुयूं बुरगड़ी साहब जे बंगले ते थींदियूं हुयूं, सभु सियासी पार्टियुनि जूं। त उनजो गुज़ारे वञण सां उनजो हिकिड़ो सेक्रेटरी बि हो ऐं अख़बार बि पोइ कढंदो हो, हा, उहा अख़बार कढंदो हो पंहिंजो शेख अब्दुल मजीद सिंधी। त बुरगड़ी साहब, हा, शेख अब्दुल मजीद सिंधी खे चयूं वेंदो आहे ॿियो त कोई मुस्लमाननि में एॾो पढ़ियलु लिखियलु एॾो क़ाबिल माण्हू आहे कोन, हाणे छा कयूं सम्झे। पोइ इहो अॻियां हली सिंध जे मुस्लमाननि इहो फ़ैसिलो कयो त बाबा छो न इन जी जाइ ते शेख अब्दुल मजीद खे मथे असां मेंबर कयूं। अॻियां हली उन खां पोइ जेको आहे सो शेख अब्दुल मजीद अॻियां हलियो, जंहिं उन जी जाइ संभाली, आस्ते आस्ते जाइ संभाली ऐं हिंदुस्तान सतह ते सिंध जे केस खे खणी वियो। ऐं 1900 तारीख़ी वाक़िया 1924 में तव्हां पक ग़ुलाम बुरगड़ी साहब जेको आहे 1924 में गुज़ारे, बिल्कुलु बिल्कुलु। छो त तारीख़ जा कुझु वर्क इहो ॿुधाइनि था त जॾहिं गुज़ारे वियो त हुनजी एतिरी त क़दावर शख़्सियत हुई जो इजलास हो कांग्रेस जो या मुस्लिम लीग जो, त उहो उनजी तस्वीर खां उनजी सदारत कराई वई। उहो यकीनन हो। हिकिड़ी ॻाल्हि जेका हुनजी ख़ुशूसियत हुई त कांग्रेस मुस्लिम लाइ ॿिन्ही लाइ क़ाबिल क़बूल हो। बुरगड़ी साहब जी इहा ख़ुशूसियत हुई, माना तमामु वॾी ख़ुशूसियत हुई। छो त जॾहिं इंडिया जो आउं तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां त ऑल इंडिया कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी हो हिंदुस्तान सतह जो, ऐं जेका लखनऊ कॉन्फ्रेंस थी हुई जेका इंडिया में जेका थी वञी, अच्छा उन में हिन खां सदारत करायूं कांग्रेस जे जनरल सेक्रेटरीअ खां उन कॉन्फ्रेंस जी जेका मुस्लिम लीग जी कॉन्फ्रेंस हुई, उन हिन खां सदा नॉन कंट्रोवर्शियल माण्हू हो, तमामु हिकिड़ो कदावर शख़्सियत हो, त उन जे कयूं। सो इहे तारीख़ी तौर ते आहिनि। पर
ॿी हक़ीक़त इहा बि आहे त 1924 में तमामु जवानीअ में सफ़ा जवानीअ में कैरियर जे पीक ते हो। हाणे इन जे दौरान छो त जिन्ना साहब त अची चुको हो इंग्लैंड खां वापसि थी हिंदुस्तान जी पॉलिटिक्स में हो, पर उनजो सिंध जी सियासत में को मेजर रोल हिंदुस्तान सतह ते न हो, छो त हू रहंदो बॉम्बे हो, हुनजो तालुक़ु सॼो उते जे मुस्लिम लीग जे उते सियासत ताईं त हो, पर सिंध जी पॉलिटिक्स में डायरेक्टली कोन हो। डायरेक्ट सिंध जी पॉलिटिक्स में डायरेक्ट कॾहिं बि कोन रहियो आहे, न, पोइ आयो आहे उहो 1936 खां पोइ 30 में आयो आहे। हा, उहो ईअं थियो। इन जे नतीजे में इहो थियो, इन जो नतीजो इहो थियो त अॻियां हली 1936 में थोरो मुख़्तसिर करियां ॻाल्हि खे खुटायां, उहो इहो त राउंड टेबल कॉन्फ्रेंस पे थी। इन वक़्त में इशू रेज़ थी चुको हो। हिंदू अक्सरियत छो त उनजो वापारी क्लास सां तालुक़ु हो ऐं उन्हनि वापारियुनि जूं हिकिड़ियूं वॾियूं पेढियूं हुयूं जेके महाराष्ट्र जे जूं पेढियूं हुयूं, वरी उन्हनि जा नुमाइंदा कराचीअ में हुआ, वरी उन खां पोइ इंटीरियर सिंध में हुआ। उहे इन ते अची पहुता त बाबा जे महाराष्ट्र खां ई सिंध अलॻि थी वियो, हलियो त पोइ असांजे बिज़नेस जो छा थी वियो, छो त जेको बि बिज़नेस असांजी कप कणिक ॿी टी फिरी सभु वरी बॉम्बे जे मार्केट में वञी उहा पवंदी हुई, त बाबा हाणे असांजो छा थींदो। त एट ए टाइम इहो तज़ाद मुसलमान जे माना मुसलमान एग्रीकल्चर क्लास हो ऐं हू जेको वापारी क्लास हो, इन जो तज़ाद शुरू थी वियो। बदकिस्मती उहा थी त 1924 में वफ़ात खां पोइ, बुरगड़ी साहिब जे वफ़ात खां पोइ हरचंद राय विशनदास जहिड़ो जेको तमामु वॾे कैलिबर जो माण्हू हो, उन जे बुरगड़ी साहिब जे कैलिबर जो हो, उन बि इन हिंदू तज़ाद जे करे जेको सिंध जी बम्बई खां आज़ादीअ जी मुखालफ़त करणु शुरू करे। इहो हिकिड़ो तारीख़ जी सितम ज़रीफ़ी आहे, पर इन में कोई शक न आहे त पहिरियों रेज़ोल्यूशन आणण वारो सिंध जी बम्बई खां अलॻिगी वारो हरचंद राय विशनदास आहे। इन खां पोइ 1930 में राउंड टेबल कॉन्फ्रेंस पे थी इंग्लैंड में। इन सतह ते हिंदुस्तान लेवल ते हाणे सिंध जे मुसलमाननि लीडरनि पे इहो वाजायो, ख़ुशूसन शेख अब्दुल मजीद तमामु हिकिड़े ग़रीब क्लास जो माण्हू हो, पर हुनजो तमामु वॾो रोल आहे सिंध जी बम्बई खां अलॻिगीअ में। हुनजो रोल इहो रहियो त हिन सिंध जे केस खे हिंदुस्तान लेवल ते एक्सेप्ट करायो मुस्लिम लीग कांग्रेस खां। हिकिड़ी लखनऊ कॉन्फ्रेंस में मुस्लिम लीग खां बि रेज़ोल्यूशन पास कराई त सिंध खे बम्बई खां अलॻि करणु घुरिजे, ऐं वरी कांग्रेस खां बि कराई। त इहा हुनजी वॾी हिकिड़ी कदावर शख़्सियत हुई ऐं जंहिं सिंध जे केस खे हिंदुस्तान सतह ताईं पहुचाए ऐं उन खां क़ाबिले क़बूल कराए छॾियो। पर अमलनि ईअं हो त हिते जो सिंधी जो जेको हिंदू हो उहो इन सां एग्री कोन पियो करे, जेको बिज़नेस क्लास हो उहो इन जो मुखालिफ़ पियो करे। उन करे जेको हिंदू नुमाइंदो जेको हिते जो हो सिंध जो, चाहे बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबली में हुजे चाहे सेंट्रल लेजिस्लेटिव असेंबली में हुजे, उहे उनजी मुखालिफ़त पिया कनि। नतीजो इहो निकितो त अॻियां हली करे 1930 में राउंड टेबल कॉन्फ्रेंस पे थी, जंहिंमें जेके नुमाइंदगी जंहिंखे पई नी, सिंध जी का पार्टी ठहियल हुई कान, सिंध जे अंदरि का ॿी पार्टी, ऐं न मुस्लिम लीग जी का वॾी का शाख हिते का मज़बूत हुई। कांग्रेस कंहिं न कंहिं हद ताईं हुई, मुस्लिम लीग जो को एॾो नेटवर्क को मज़बूत कोन हो। हैदराबाद सतह ते हुनजी हिकिड़ी ऑफिस हुई, पर को इफेक्टिव कान हुई। नतीजतन जेका बॉम्बे लेजिस्लेटिव जेको राउंड टेबल कॉन्फ्रेंस में सिंध खे का नुमाइंदगी कान पई मिले। इन जे दौरान सिंध जा पॉलिटिशियंस कुझु तयारु थी चुका, जंहिंमें अला बख्श सुमरो बची वियो, साईं GM सैयद, इहे वरी पोइ ॿी टहीअ जा आहिनि, पहिरीं टहीअ जन आहिनि। उन में इहे हुआ ऐं पंहिंजो अब्दुल्ला हारून साहब, इहे पहिरीं टहीअ जा हुआ, पर उहे बि इन केस खे सपोर्ट कनि पिया। नतीजो इहो निकितो त राउंड टेबल कॉन्फ्रेंस में हो त कंहिं बि तरह सां सिंध जो इहो केस प्रेज़ेंट थिए त सिंध खे सूबो ठाहियो वञे या न। इन ते साईं GM सैयद, पंहिंजो खोड़ो साहब, ॿिया सिंध जा जेके पॉलिटिशियंस हुआ, सर अब्दुल्ला हारून, इन्हनि गॾिजी 1930 धारे साईं GM सैयद जे तरफ़ां रिसेप्शन ॾिनी वई जिन्ना साहब खे। जिन्ना साहब वियो पे राउंड टेबल कॉन्फ्रेंस में त महिरबानी करे सिंध जो केस तव्हां खे सपोर्ट करियो त सिंध जुदा सूबो ठाहिणु घुरिजे, छो कहिड़ियूं जस्टिफिकेशन वग़ैरह। साईं GM सैयद मुस्लिम लीग जॉइन कान कई हुई न, मुस्लिम लीग अञा बाद जी आहे, तमामु लेट जी ॻाल्हि आहे जी। पर उन वक़्त में सियासत में घणी गॾियल कमु थींदो। मूं चयो त कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी वञी थो हुनजी सदारत करे, त इहे अहिड़ियूं रवाजूं हूंदियूं हुयूं। त जिन्ना साहब आयो पे वियो पे उन वक़्त में, बॉम्बे खां आयो, कराची आयो। कराचीअ में साईं GM सैयद जे तरफ़ां हुनखे रिसेप्शन ॾिनी वई, जंहिंमें खोड़ो साहब, अलीमोहन शाह राशिदी वग़ैरह वग़ैरह। उन्हनि हिकिड़ो केस ठाहे जिन्ना साहब खे ॾिनो त महिरबानी करे तव्हां वञो पिया। ऑफिशियली त
चई छॾियो आहे मुस्लिम लीग त सिंध खे सूबा ठहणु घुरिजे, पर असांजो केस कोन पई का पार्टी प्रेज़ेंट करे, उन करे महिरबानी करे तव्हां प्रेज़ेंट कयो। जिन्ना साहब वाइदो कयो हाणे लंडन में जेका राउंड टेबल कॉन्फ्रेंस में तव्हांखे सपोर्ट कंदुसि। त तव्हां जेको मूंखां सुवालु पुछियो त जिन्ना साहब जो रोल सिंध में 1930 खां शुरू थियो, त 30 में राउंड टेबल कॉन्फ्रेंस में जिन्ना साहब इन ॻाल्हि खे सपोर्ट कयो सिंध जी बॉम्बे खां अलहदगीअ खे। अच्छा, 1930 ऐं 1935 36 ताईं को ॿियो अहिड़ो इम्पोर्टेंट आहे त अॻियां वधूं? न, हिकिड़ो इम्पोर्टेंट इवेंट थियो। कहिड़ो? उहो 1929 जे दौरान हिकिड़ो रिफॉर्म्स कमेटी आई। मूंखे मूंखे नालो विसरी वियो आहे, पर इहो त 1930 खां पहिरीं जी ॻाल्हि आहे न? 30 खां 29 में आहे। 29 इम्पोर्टेंट इवेंट आहे। उहो रिफॉर्म्स कमेटी आई जंहिंजा 2 मेंबर सर शाहनवाज़ भुट्टो ऐं 2 अंग्रेज़ हुआ। उन मूंखे नालो हींअर थोरो ज़हन मां लही वियो आहे। सिंध जा 2 हुआ, सर शाहनवाज़ भुट्टो ऐं मीरा मोहम्मद शाह, 2 हुआ। त उन वक़्त में हीअ जेका मौजूदा हाई कोर्ट जी जेका बिल्डिंग आहे कराची जी, इन में इहो कमीशन जो इजलास थियो। इन में सभिनी स्टेक होल्डर्स खे चयो वियो त तव्हां पेश करियो त सिंध जो सूबो ठहणु घुरिजे न ठहणु घुरिजे। उन वक़्त में सिंध में मोहम्मदन एसोसिएशन जंहिंमें सरगर्म हो खोड़ो साहब वग़ैरह, उन्हनि इहा पेश कई, केस पेश कयो त सिंध खे छो सूबो ठहणु घुरिजे, ही कारण आहिनि सभु। ऐं वरी हिंदुनि जे तरफ़ां जेका नुमाइंदगी थी जी प्रोफेसर छबलाणी थी। चीफ प्रोफेसर छबलाणी जेको इकोनॉमिस्ट हो, लेक्चरर हो, पढ़ाईंदो हो ऐं तमामु क़ाबिल क़िस्म जो माण्हू। उन्हनि इहो चयो त बाबा सिंध सूबो ठहंदो ई त हलाए ई कोन सघंदा, हिननि खे त ख़र्च ई कोन्हे जो इहो सूबो हलाए सघंदा वग़ैरह वग़ैरह अहिड़े क़िस्म जो। हाणे इहो बहरहाल केस थियो। इहो ॻाल्हि इन ते उन कमीशन साइमन कमीशन, एग्ज़ैक्टली साइमन कमीशन। हाणे साइमन कमीशन जी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त साइमन कमीशन जो बाइकॉट ऑल इंडिया सतह ते कांग्रेस बि कयो, मुस्लिम लीग बि कयो, पर सिंध जे नुमाइंदनि इहो चयो त असीं बाइकॉट कोन कंदासीं, छो त असां हीउ मौक़ो नथा विञाइणु चाहियूं त हीअ अचनि अंग्रेज़ हिते ऐं असीं उन्हनि खे जेको आहे सो केस न पेश कयूं। त इहा दिलचस्प आहे। बाक़ी हिंदुस्तान लेवल ते कांग्रेस बाइकॉट कयो, हिननि। साइमन रिपोर्ट छा चयो? साइमन रिपोर्ट नेगेटिव वई। साइमन रिपोर्ट में सर साइमन ॾिनो त सिंध जो फीज़ेबल कोन्हे सिंध में ठाहियो। उन सर शाहनवाज़ भुट्टे बि उन जे ख़िलाफ़ ॾिनो सिंध जे त ही सूबो सस्टेन न करे सघंदो, हली न सघंदो, छो उन वक़्त ताईं अंग्रेज़ जी राय कान्हे। इहा तारीख़ में हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे त उन में मीरा मोहम्मद शाह अकेले जेको नौजवान मेंबर हो, उन वोट ऑफ डिसेंट ॾिनो ऐं उन पंहिंजो नोट लिखो, ठीकु ठाक 2.25 पेजनि जो लिखियो त सिंध ही हिन सां एग्री कोन आहियां, सिंध खे जुदा सूबो ठहणु घुरिजे वग़ैरह वग़ैरह। त इहा हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि आहे जेको आउं सम्झां थो त रिकॉर्ड ते अचणु घुरिजे। ठीकु, हाणे 1935 खां 35 ऐं 36 जेको तव्हां राउंड टेबल जे नतीजे में 1936 ते 1 अप्रैल 1936 ते सूबो सिंध ठहियो। बॉम्बे प्रेसिडेंसी खां अलॻि थियो। ऐं उन में जेको 35 जो जेको एक्ट जंहिंखे थो चयो वञे, उहो 35 जो बि एक्ट जेको आहे सो इन रिफॉर्म्स जे नतीजे में जो आहे। अच्छा, हाणे ॿुधो न शाह साहब, 36 में तव्हांजे चवण मुताबिक़ 1 अप्रैल 36 में सिंध सूबो ठहियो, बॉम्बे प्रेसिडेंसी खां अलॻि थियो। हाणे 1940 जो पाकिस्तान करारदाद आहे जी, 43 में सिंध असेंबली जो करारदाद आहे। ॾिसो केतिरो शॉर्ट पीरियड आहे, 1936 ऐं 1947 ऐं 45 इलेक्शन। असां इहो ॿुधंदा 9 सालनि में केतिरियूं घणियूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि। पहिरीं डेवलपमेंट मां तव्हां इहो पुछंदुसि, इन ते कमेंट कयो त छा मुस्लिम लीग एॾो पंहिंजो फुटिंग वठी चुकी हुई सिंध में, ख़ासि तौर ते जो 43 में रिज़ोल्यूशन आयो। हाणे इन में हिकिड़ो सुवाल इहो थो थिए त छा 1940 जे करारदाद खां मुतासिर थिया रियासतूं ठहंदियूं, जेको स्टेट्स हुयो, प्राउंसिस कोन हुयूं, ठीकु, या जेको तव्हां ज़िक्र करे चुको त हिंदू ऐं मुस्लमान जो पाण में इख़्तिलाफ़ थी चुको हो, त जेको हिंदूअ जो इकनॉमिक होल्ड हो उन मां जान छॾाइण लाइ इहा तहरीक में पाकिस्तान तहरीक जो हिसो बणी मुस्लिम लीग या सिंध जा पॉलिटिशियंस इन ते ॻाल्हाइनि त सिंध जे जेके मुस्लमान जेके सिंध जी बॉम्बे खां अलहदगीअ में पंहिंजो फ्यूचर ॾिसनि पिया, हुन में हू जमहूरी प्रोसेस जे ज़रिए बि हू पंहिंजी नुमाइंदगी ॾिसनि पिया। ऐं उते जेको ख़ासि तौर ते हिंदू क्लास जेको बिज़नेस क्लास हो, उन जेको एग्रीकल्चर क्लास जूं ज़्यादातर ज़मीनूं गिरवी करे ऐं
कोड़नि मुल्ह ते उन्हनि खे ख़रीद कयूं वियूं। मुस्लमान चाहे पियो त सिंध जी आज़ादी, सिंध जी बम्बे खां अलहदगीअ खां पोइ उन्हनि खे इहो रिलीफ मिलंदो त घटि में घटि आईंदा को नॉन एग्रीकल्चर क्लास, को बि माण्हू एग्रीकल्चर क्लास जूं ज़मीनूं जेके ईअं घोड़नि मुल्ह ते कंहिं ते अटे ते खंड ते ऐं इन ते ईअं न विकिणी सघंदो। उन करे वॾी हिकिड़ी ख़्वाहिश हुई मुस्लमाननि जी हिते। पर 1935 में जॾहिं सूबो ठहियो त उन वक़्त में 1936 में 1 अप्रैल 1936 ते सूबो ठहियो सिंध। त उन वक़्त में वॾियूं तवक़ात हुयूं सिंध जे ख़ुशूसन मुस्लमाननि जी, आम माण्हूअ जूं, ज़रात पेशा माण्हूअ जूं, हारीअ जूं, ज़मींदार जूं, त सिंध खे वॾो रिफॉर्म माना हिकिड़ो रिलीफ मिलंदो। इन जो हिकिड़ो विच जो पीरियड आऊं तव्हांखे 30 खां वठी 36 मुंहिंजे ख़्याल में अॻियां वधूं 36 खां, छो त हिन में सियासी पार्टियुनि जो कैरियर जो हिकिड़ो सुवालु आहे त सिंध में सियासी पार्टियूं उन वक़्तु कहिड़ियूं हुयूं ऐं पार्टियुनि ठहण जी ज़रूरत छो हुई। छो त इहो तारीख़ जा हिकिड़ा तमामु अहम इवेंट्स आहिनि त जॾहिं 32-33 में अंग्रेज़नि डिसाइड करे छॾियो त हाणे सूबो सिंध ठहंदो, त सिंध जे सभिनी अक्सर सियासतदाननि इहो सोचणु छो त सिंध खे पंहिंजी पॉलिटिकल पार्टी त हुअणु घुरिजे। अच्छा, हिकिड़ो वक़्फ़ो था वठूं, नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, तव्हां ॻाल्हि पे कई त का वरी ॿी अहिड़ी तव्हांजे ज़हन में यादि अची वई तव्हांखे अहिड़ी डेवलपमेंट जंहिंमें मुख़्तलिफ़ पॉलिटिकल फॉर्मेशन्स थियूं? जीअं ई सिंध, मुंहिंजी ॻाल्हि इहा हुई त जीअं ई सिंध सूबो ठहण जे वेझो वेझो पहुचंदो हुयो त सिंध जे सियासतदाननि इहो सोचणु शुरू कयो त ठीकु आहे, सूबो त ठही वेंदो, इलेक्शनूं बि थींदियूं, चूंडूं बि थींदियूं, सिंध में त का पॉलिटिकल पार्टी त आहे कान, ऐं कांग्रेस जा ऑल इंडिया लेवल जा इंट्रस्ट आहिनि, मुस्लिम लीग जा ऑल इंडिया लेवल जा इंट्रस्ट आहिनि, सिंध खे पंहिंजी पार्टी, पंहिंजूं पार्टी कान का हितां जी पंहिंजी हुअणु घुरिजे। इन जे लाइ सभ खां पहिरीं, छो त उन वक़्त में हिंदुस्तान लेवल ते जेके असांजी सिंध मां लीडरशिप हुई, उन में सर शाहनवाज़ भुट्टो हो ऐं तव्हांजो सर अब्दुल्ला हारून हो, ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला हो, शेख अब्दुल मजीद सिंधी, उहे 4 जेके हा कदावर शख़्सियतूं हुयूं जेके उन वक़्त में जेके जिन मां अक्सरियत जेका आहे सा अंग्रेज़ सरकार लाइ क़ाबिल क़बूल हुई। उन जो मिसाल इहो ॿुधायांव त जीअं ई सिंध आज़ादु थियो त केयर टेकर गवर्नमेंट में टिनी खे वज़ीर कयो वियो। ठीकु आहे न? ठीकु। त इन मां अंदाज़ो कयो जेको 36 में जीअं ई सूबो ठहियो त केयर टेकर में इन्हनि 2 ॼणनि खे, सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला खे, सर शाहनवाज़ खे वज़ीर कयो वियो। ठीकु आहे न? त सर शाहनवाज़ थियो इंटीरियर मां ऐं हू थियो शहर कराची मां। कीअं नुमाइंदगी नी ख़बर न आहे, पर उन्हनि खे एज़ ए केयर टेकर सेटअप में 4 मिनिस्टर खयां विया हुआ। उन्हनि में 2 मिनिस्टर आहे, 2 जा शायदि हिंदू हूंदा, मूंखे नाला नथा अचनि। हाणे इहो हिकिड़ो वैक्यूम थियो सिंध जे अंदरि त सियासी पार्टी सिंध खे कान्हे पंहिंजी। पोइ हिननि गॾिजी 1934 में सभ खां पहिरीं उन में सर शाहनवाज़ भुट्टो हो, अब्दुल्ला हारून हो, साईं GM सैद हो, अला बख्श हो, पीपुल्स पार्टी ठही। हा, पीपुल्स पार्टी ठही 1934 में। 34 में ठही, जीअं ठही, पर इहा इन खे त वैक्यूम कीअं पुर कजे, सिंध पीपुल्स पार्टी जे नाले सां ठही। पर 6 महीननि जे अंदरि इहा पार्टी टुटी वई। उन जो सबबु इहो निकितो जो इन जे दौरान सेंट्रल लेजिस्लेटिव असेंबलीअ जूं चूंडूं थियूं। उन में सिंध जा नुमाइंदगीअ ते इख़्तिलाफ़ थी पियो पार्टीअ जे अंदरि। हिकिड़ो भुट्टो ग्रुप थी वियो ऐं हिकिड़ो हेॾां थी वियो सर अब्दुल्ला हारून ग्रुप बि थी वियो। इन जे दौरान पार्टी स्प्लिट थी वई। ठीकु आहे न? स्प्लिट थी वई, पार्टी टुटी वई। 6 महीना खनि उमिरि रही। इन जे दौरान शेख अब्दुल मजीद सिंधी, जेको हिंदुस्तान लेवल ते ॼाणतो सुञातो हूंदो, वर्कर क्लास मां हो, उन पंहिंजी पार्टी ठाहिण जी कोशिशि कई। हू कन्वर्टेड मुस्लिम हो, उन करे हू चाहियो पियो त जेका पार्टी हुजे उहा मुस्लमाननि जी हुजे, मुस्लिम नाले सां हुजे, ऐं उन में पिया उहो त शेख अब्दुल मजीद सिंधी सिंध मुस्लिम पार्टी ठाहिणु पियो चाहे। हुन चयो त इन में खे प्रिज़ाइड अची करे जिन्ना साहब, शेख अब्दुल मजीद ऐं जिन्ना साहब जी ख़्यालनि में काफ़ी वेझड़ाई हुई, छो त हू बि मुस्लिम जी नुमाइंदगी पियो करे, अक्सरियत या अक़लियत जी ईअं पियो चए। त हिन जिन्ना साहब खे ख़त लिखियो। जिन्ना साहब चयो ठीकु आहे, ऐं ईंदुसि हू। जिन्ना साहब आख़िर में अहम टाइम ते हुनखे जेको 1935 में ॾींहुं बि रखियो, कन्वेंशन रखियलु हो, जिन्ना साहब न आयो। चई त पहिरीं इहो तव्हां डिक्लेयर करियो त तव्हां हुनजो ग्रुप हूंदो मुस्लिम लीग जो, त पोइ
ऐं ईंदुसि न त अदरवाइज़ आउं प्रिज़ाइड कोन कंदुसि। पर बहरहाल पोइ शेख साहिबु स्टार्ट करे छॾी, पंहिंजी हिकिड़ी पार्टी स्टार्ट कई। इन जे दौरान 1900 माना एसि ताईं पाकिस्तान मुस्लिम लीग जड़ूं मुस्लिम कोन लीग वरितियूं जो का पाड़ न हुई, हुई सही मुस्लिम लीग, पर पाड़ू न वठी सघी। 1936 में हाणे सूबो ठही वियो, हाणे चयूं बाबा हाणे पार्टी थींदी, इलेक्शनूं थींदियूं, पार्टी त का हुजे। वरी साॻा लीडर गॾु थिया जेके जिन पीपल्स पार्टी ठाही थिए, उहे साॻा सर शाहनवाज़ भुट्टो, हाजी अब्दुल्ला हारून, अला बख्श सुमरो, साईं जी एम सैयद, इहे सभु गॾिजी विया। इहे सभु लोकल काउंसिल्स मां चूंडिजी। हाणे जेको अला बख्श सुमरो जेको आहे सो शिकारपुर ज़िले जी म्यूनसिपलिटी जो उन वक़्तु चेयरमैन थियो हो, त हू लीडरशिप सियासी ठाहे चुको हो, पंहिंजो उते सुञाणप ठाहे चुको हो। ऐं साईं जी एम सैयद कराची लोकल बोर्ड जो प्रेसिडेंट हो। साईं पंहिंजी सियासी क़दु बॉम्बे में त कोन हो, पर उन क़दु ठाहे चुका। त इहे वरी नवां एमर्जिंग सियासतदान हुआ। उन्हनि उहे बि हिन में गॾु थिया ऐं हिननि वरी पार्टी ठाही, सिंध यूनाइटेड पार्टी। अच्छा, जेका तव्हां हाणे वरी जेका असां हुनखे रिवाइव कयो आहे। ठीकु आहे न। हिकिड़ो नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, ऐं वरी वक़फ़े खां पोइ था मिलूं। वेलकम बैक नाज़रीन। हाँ शाह साहब, सूबे सिंध सूबे ठहण खां पोइ 1937 में इलेक्शन्स थियूं जी, उन में पार्टी पोज़ीशन्स छा हुई, उन ते कीअं रोशनी विझंदो? 37 में पार्टी पोज़ीशन इहा हुई त सिंध असेंबलीअ में लार्जेस्ट पार्टी जेका चूंडिजी आई सा सिंध यूनाइटेड पार्टी, उन जूं 22 सीटूं हुयूं। ठीकु आहे। ॿिए नंबर ते कांग्रेस आई, जंहिंजूं 8-9 हुयूं ऐं कुझु हिंदू इंडिपेंडेंट्स बि हुआ। अच्छा, माना मुस्लिम लीग 3 नंबर ते पार्टी? मुस्लिम लीग हुई कान। मुस्लिम लीग जी पार्टी पोज़ीशन ई कान हुई उन इलेक्शन में। नई मुस्लिम लीग कॉन्टेस्ट कयो को उम्मीदवार बीहारे, हिते इहा ॻाल्हि। ऐं उन खां अलावा ॿिया इंडिपेंडेंट ग्रुप्स घणा हुआ। घणा चवनि था त जमहूरियत अॼु कोन्हे, पर आउं तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त उन वक़्त में ॿी जेका पार्टी हुई, जेका कांग्रेस खां जेके सिंध में हुयूं, ॿियूं सिंध जूं पार्टियूं हुयूं। हिकिड़ी शेख अब्दुल मजीद सिंधीअ जी सिंध मुस्लिम पार्टी, ऐं ॿी हुई ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला जी। ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला सिंध यूनाइटेड पार्टी में न हो। अच्छा, हा, तंहिं ज़माने में माना तव्हांजे ख़्याल में त ॿिया जेके लीडर आहे सभु सिंध यूनाइटेड पार्टी में आया, इंक्लूडिंग सर शाहनवाज़ ऐं अब्दुल्ला हारून, सर अब्दुल्ला हारून ॿई लीडर हुआ सिंध यूनाइटेड पार्टी जा। अच्छा, सम्झो, ॿई लीडर हुआ उहे पार्टी। उहा अलॻि ॻाल्हि आहे तारीख़ में, त ॿई उहा इलेक्शन हाराए विया। 37 जी फर्स्ट जेका इलेक्शन हुई, सर शाहनवाज़ भुट्टे खे शेख अब्दुल मजीद जे सिंध जेका मुस्लिम पार्टी हुई, न सिंध मुस्लिम न, सिंध आज़ाद पार्टी, सिंध आज़ाद पार्टी, सिंध आज़ाद पार्टी जे तरफ़ां उहो लाड़काणे मां वञी बीठो। शेख अब्दुल मजीद सिंधी जेको आहे सो ठटेज सां तालुक़ु हो, ग़रीब ख़ानदान जो माण्हू। लाड़काणे में वञी सर शाहनवाज़ भुट्टे सां वञी बीठो ऐं उन खां इलेक्शन खटी। इहो सिंध जी तारीख़ में तमामु वॾो वाक़ियनि में हिकिड़ो काउंट थिए थो। अच्छा, 37 ताईं तव्हांजे ख़्याल में त मुस्लिम लीग कुझु बि कोन, तव्हां सिंध में कोन हुई एतिरी? 37 जी इलेक्शन खां पोइ हुकूमत अचण खां पोइ, छो त गवर्नर साहब अक्सरियती पार्टीअ खे हुकूमत ॾियण जे बजाए जेके 3 मेंबरनि वारी पार्टी सिंध मुस्लिम पार्टी सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला, छो त उहे ब्रिटिश इस्टेब्लिशमेंट सां वफ़ादार हिकिड़ो तालुक़ु हो उनजो, उन जे करे हुननि उनखे ॾिनूं त बाबा तव्हां हुकूमत ठाहियो। ऐं 3rd नंबर जी पार्टी हुई, सम्झो, 3 नंबर ते पार्टी, उनखे चयूं बाबा तव्हां हुकूमत ठाहियो। उन जो नतीजो इहो थियो त इहो जेको थींदो थो अचे सिंध जी तारीख़ में पहिरियों वाक़ियो सूबो ठहण सां थियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी अक्सरियती पार्टी वञी अपोज़िशन में वेठी, ऐं हॉर्स ट्रेडिंग उन वक़्त में शुरूआति थी। त सिंध यूनाइटेड पार्टी मां धड़ाबंदियूं करे ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला धड़ाबंदियूं करे हिकिड़ो ग्रुप टोड़े पाण वटि आंदो, हिकिड़ो हिंदू मेंबरनि जो, आज़ाद मेंबरनि जो वोट आंदई, ऐं कंहिं हद ताईं कांग्रेस जो कुझु ग्रुप टोड़ियईं, उन मां टोड़े हिकिड़ी हुकूमत ठाहियईं। छो त उन वक़्त में इहो हूंदो त चीफ मिनिस्टर गवर्नर साहब मुक़ररु करे छॾींदो, बाबा हीउ कयो, ओथ खणी असेंबलीअ खां पोइ 6 महीननि में एतमाद वठिणो हूंदो। अच्छा, सो जेॾीमहिल सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला हिंदुस्तान में वियो त चूंडिजी चीफ मिनिस्टर खां पोइ, त उन्हनि पुछियुसि त सर, हाउ यू विल गवर्न द सिंध? You are not a majority party, you are a minority party. So, how you will satisfy the members of Sindh? I know my members by their stomach.
हा हुन पहिरियों रिमार्क इहो ॾिनो हुओ, वॾो तारीख़ी वाक़ियो आहे त शेख पंहिंजो ग़ुलाम सिंह हिदायतुल्लाह चयो त उन्हनि खे पेट खां सुञाणा थो, उन करे आउं पाणे हलाई वेंदुसि हुकूमत। सो इहा जेका हॉर्स ट्रेडिंग माइनॉरिटीअ खे गवर्नमेंट जी नुमाइंदगी ॾियणु इहा अंग्रेज़ ई शुरू कई ऐं सिंध में इहो जेको अवामी नुमाइंदो अनफॉर्चुनेटली परचेजेबल कमोडिटी आहे उन ज़माने खां वठी जी हा, उन वक़्त जी हा हक़ीक़त आहे, तारीख़ आहे, इहा लिखियलु आहे किताबनि में। ऐं 1937 में इहो थियो। उन खां पोइ इहो हिकिड़ो अची थियो त वर्ल्ड वार शुरू थी वई, वरी वर्ल्ड वार अञा थोरी लेट शुरू थी। इन जे दौरान हिकिड़ो वाक़ियो इहो थियो त जेको मुस्लमाननि जूं जेके एस्पिरेशन्स हुयूं सिंध यूनाइटेड पार्टी खां, मेजॉरिटी पार्टी ईंदी, ख़ासि तौर ते लैंड एलिनेशन बिल हो जंहिंमें उहो ईंदो ऐं वग़ैरह वग़ैरह ॿियूं कुझु अहिड़ियूं हुयूं शयूं जेके सिंध जे माण्हुनि खे वरी रिज़र्वेशन्स हुयूं। सिंध यूनाइटेड पार्टी त पावर में आई कान ऐं ग़ुलाम सिंह हिदायतुल्लाह जेको आहे सो उहो आयो पावर में, उन माण्हुनि खे ईअं ई जेको आहे सो तोड़जोड़ जे ज़रिए गॾु कयो। नतीजो इहो थियो त उहो डिपेंडेंट रहिया पिए हिंदू मेंबरनि ते, मुस्लिम मेंबरनि ते, उहे को बि अहिड़ी रिफॉर्म न पिए आणे सघिया, अहिड़ी कानून साज़ी न पिए करे सघिया जंहिंमें मुस्लमान जी अक्सरियत खे को फ़ाइदो थिए। त सिंध जे मुस्लिम बेचैनी थी त यार हीअ कहिड़ी हे जेको आहे सो असांजी का नुमाइंदगी कान्हे। 1938 में एंटर थी आहे सिंध में मुस्लिम लीग। अच्छा, जेॾी महिल जंहिंखे चयो थो वञे कराची कॉन्फ्रेंस, कराची कॉन्फ्रेंस सॾाई वई, पूरे हिंदुस्तान सतह जा लीडर आया ऐं सिंध जा जेके लेजिस्लेटर सिंध असेंबली जा हुआ चूंडियल वज़ीर आला ताईं, उन्हनि सभिनी खे मदऊ कयो वियो उन कॉन्फ्रेंस में। जेके स्टेज ते वेठल आहे, फोटो बि आहिनि अॼु अञा ताईं तारीख़ में, उहे चूंडिजी आया। 1938 में मुस्लिम लीग पंहिंजी कॉन्फ्रेंस कई। इन में छो त 1938 ताईं मुस्लिम लीग जी जेका सियासत हुई सा गॾियल हिंदुस्तान जे अंदरि मुस्लमान जेके अक़लियतम हुआ उन्हनि जे मफ़ादनि जो कीअं बचाव थिए, इन जी इहा पे सियासत कई मुस्लिम लीग, उहा पे कई। इन जे करे छो त असीं सिंध या सरहद या पंजाब मेजॉरिटी मुस्लिम प्रोविंसिस हुआसीं, असांखे इहा ज़रूरत हुई कोन। असांखे जमहूरी हक़ पियो खपे त असांखे गवर्नेंस जो हक़ खपे, असांखे जमहूरी तौर ते असीं पंहिंजी मर्ज़ीअ सां कानून साज़ी करे सघूं, मर्ज़ीअ सां मुल्क हलाए सघूं वग़ैरह वग़ैरह। त असांखे मुस्लिम लीग या कांग्रेस अट्रैक्ट कनी कोन पई। असांजे जेके बि असीं सूबा आहियूं हिननि में टिनी सूबनि में अट्रैक्ट कान पई करे हिन में। त पहिरियों दफ़ो जिन्ना साहिब खे हाजी अब्दुल्ला हारून इहो ज़हन में आयो त जिन्ना साहिब तव्हां मुस्लिम लीग रुगो माइनॉरिटी प्रोविंसिस जेके हिंदुस्तान जा आहिनि उन्हनि जी पिया ॻाल्हि करियो। एक्चुअली सिंध जी त तव्हां ॻाल्हि करियो ई कोन पिया, छो त जिन्ना साहिब ईंदो हो त रहंदो हो हिन जे हाजी अब्दुल्ला हारून जे घर, पर्सनल फैमिली तालुकात हुअसि हुनजी। त हुनखे चई बाबा तव्हां इहो पिया करियो, तव्हां जेसीं ताईं मुस्लमाननि जी अक्सरियत जी ॻाल्हि न कंदो, अक्सरियती सूबनि जी ॻाल्हि कंदो, हिते तव्हांखे मोट कान मिलंदी। छो त पंजाब में यूनियनिस्ट पार्टी हुई ऐं इवन सिंध यूनाइटेड पार्टी जेका आई सा यूनियनिस्ट पार्टी खे मद्देनज़र रखी ठाही वई, नॉन कम्यूनल, माना हिंदू मुस्लिम जो को फ़र्क़ु कोन हो, सभु गॾियल तौर ते हो हुयो। त उन्हनि चयो हुयो त इहो कोन थी सघंदो। पहिरियों दफ़ो 1938 में ख़ुशूसन सिंध जे कुझु माण्हुनि जंहिंमें सर अब्दुल्ला हारून ॻाल्हायो ऐं उन में राशिदी साहिबु अली मुंशी राशिदी साईं GM सद इन्हनि कोशिशि कई त जिन्ना साहिबु इन ॻाल्हि खे सपोर्ट करे त मुस्लिम जे अक्सरियती मुस्लमाननि जे सूबनि जी नुमाइंदगी जी ॻाल्हि करे। त जिन्ना साहिबु उन वक़्त ताईं बि अञा डबल माइंडेड हो त ऐं करियां या न करियां, पर ख़ुशकिस्मती सां उन कराची कॉन्फ्रेंस में मुस्लिम लीग में जंहिंमें करारदाद नंबर 5 रेज़ोल्यूशन नंबर 5 मुस्लिम लीग जे तरफ़ां इहो पास थियो। हिकिड़ो अहिड़ो विफ़ाक़ हिंदुस्तान गॾियल में हुजे जिते मुस्लमाननि जी जिते अक्सरियत हुजे, उन्हनि जो हिकिड़ो विफ़ाक़ ठाहियो वञे। इहो जेको 1940 जी जेका करारदाद थी चई वञे उहा एक्चुअली कराचीअ में 1938 में आई। ठीकु आहे, मुस्लिम लीग जे तरफ़ बुनियाद 38 में पियो, पर करारदाद आई। अच्छा, पर उहा राशिदी साहिबु ड्राफ्ट करे ऐं मठ में हाजी अब्दुल्ला हारून खां जे कराए पाण पढ़ी ऐं ऐलान करायो वियो। फ़िलहाल त पास थी वई उन मुस्लिम लीग जे इन सेशन में प्लेटफॉर्म तां। जिन्ना साहिब इन ते नाराज़ थियो ॾाढो, तव्हां मूंखां पास कराइण खां बग़ैर जेको आहे सो तव्हां मूंखां राय वठण खां मूं तव्हांखे चयो त फ़िलहाल छॾियो हिन ॻाल्हि खे, तव्हां छो कयो। पर बहरहाल थी वई। पर उन जो नतीजो इहो निकितो त सियासत टर्न थियणु शुरू थी। मुस्लिम लीग जा जेके हिते जा चूंडियल नुमाइंदा हुआ, जेके आज़ाद हुआ, जेके वीचारा
परेशान हुआ त असीं केॾांहुं वञूं, उन्हनि रस्तो ॾिसणु शुरू कयो मुस्लिम लीग जो। ऐं मुस्लिम लीग में पोइ 1900 तक़रीबन 40 दारे 39 ऐं 40 जे दारे जिन्ना साहब सभिनी खे दावत ॾिनी त असां वटि अचो, मुस्लिम लीग जॉइन करियो। मुस्लिम लीग जॉइन करियो, जेके चूंडियल मेंबर आहियो, तव्हां आज़ादु आहियो, छा आहियो, एॾो पार्टी डिसिप्लिन एॾो सख़्तु कोन हूंदो, तव्हां अचो। उन में हुननि कुझु हर कंहिंजूं पंहिंजूं रिज़र्वेशन्स हुयूं। अलाह बख़्श सुमरे खे बि चयो वियो। अलाह बख़्श सुमरे चयो त जे अगरि तव्हां मूंखे पार्लिमानी लीडर कंदो हिते मुस्लिम लीग जो त पोइ आउं तव्हां वटि ईंदुसि। अहिड़े नमूने ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह बि इहा शर्त रखी त मूंखे इहो कयो। इन जे दौरान इहो जेको 38 वारो वाक़ियो आहे, 38 ते जेका मुस्लिम लीग जी कॉन्फ्रेंस, इन जे वक़्त में हिकिड़ी हुकूमत सिंध जी ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी टॉपल थी चुकी हुई, ठीकु आहे न, लही चुकी हुई। अलाह बख़्श सुमरो चीफ मिनिस्टर ॿियो बणिजी चुको। ऐं अलाह बख़्श सुमरे चयो जो मूंखे पार्लिमानी लीडर कंदो सिंध जो त पोइ आउं मुस्लिम लीग में ईंदुसि। ऐं ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जूं बि अहिड़ी शर्तूं हुयूं त जे मूंखे लीडर कंदो मुस्लिम लीग जो हिते सिंध में त पोइ आउं ईंदुसि। नाज़रीन, प्रोग्राम जो पहिरियों भाङो अॼु इख़्तिताम ते पहुतो ऐं ॿियो भाङो वरी ईंदड़ हफ़्ते साॻे ॾींहुं साॻे टाइम ते